अस्सलाम वालेकुम। असां PST उम्मीदवार आहियूं ऐं केतिरे अरसे खां असांजा एहतजाज हलनि पिया, कोई रिस्पॉन्स न पियो ॾिए। जेको आहे असां ॾिसो पंहिंजा नंढड़ा ॿार बि हिन एहतजाज में वठी आया आहियूं। असां उन्हनि सां गॾु हिते करे एहतजाज पिया कयूं त जीअं असांजो जेको आहे ऑफर ऑर्डर जेको आहे उहो जारी कयो वञे, छो त 33 वारनि खे जॾहिं ॾिनो थो वञे त असांजो बि हक़ आहे। ज़ाहिर आहे 33 32 त मार्कूं थोरियूं आहिनि न, 45 या 46 या 47 त वधीक आहिनि न, त उन्हनि खे पहिरियां ॾिनो वञे, पोइ 33 वारनि जे लाइ सोचियो वञे। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। मां वेटिंग कैंडिडेट JST जी मरियम अब्बासी। असां हिते काफ़ी केतिरा ई डेज़ थी विया, 175 डेज़ थी विया आहिनि। कल्ह बि असांजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उन्हनि जो बि उन्हनि नोटिस न वरितो आहे अञा ताईं। असांजा मसइला आख़िर हल छो नथा कया वञनि? आख़िर छो असां सां हेॾो ज़ुल्म आहे? असां त मेरिट पास टेस्ट पास उम्मीदवार आहियूं 40 या 50+ वारा। तव्हां ईअं असां सां छो था कयो? जॾहिं त तव्हां फेल वारनि खे ॾेई छॾियो आहे, ऑर्डर्स ॾेई छॾिया आहिनि सभिनी खे। फेल वारनि खे 20,000 सीट्स न, असां हिते वेही धिका था खाऊं 40+ वारा 50+ वारा। त बिलावल भुट्टो ज़रदारी खे मां चवंदसि त तव्हांखे आख़िर ईअं तव्हांखे सिंध जी ख़बर पवे थी, सॼे पाकिस्तान जी ख़बर पवे थी, ॿाहिरि मुल्क छा थो थिए उहो बि ख़बर पवे थी, पर तव्हांखे पंहिंजे लाड़काने जी ख़बर नथी पवे त लाड़काने में केतिरा डेज़ असां नियाणियूं रोडनि ते निकितल आहियूं, इहा तव्हांखे ख़बर नथी पवे। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, जॾहिं बिलावल खे ॿुधाया त बिलावल तव्हांजी मम्मा जॾहिं हिते आख़िरी दफ़ो हुननि जो ख़ुतबो थियो हुयो, हिते प्रेस कॉन्फ्रेंस कयो स्टेडियम में कयो हुयनि, त पाण सभिनी मिनिस्टरनि खे बीहारे करे सभिनी खां कसम खणायो हुयईं त तव्हां कसम खणो त असांजी आवाम खे ईअं तनहा न छॾींदव त हाणे तव्हांजी पीपल्स पार्टी छो असांखे तनहा छॾे ॾिनो आहे ऐं ख़ासि करे मेरिट जो कतलेआम कयो आहे? इहो छो? या असां कंहिंखां पुछाड़ो कयूं? बिलावल भुट्टो खे चवंदमि त तव्हां इन्हनि खां पुछाड़ो कयो, एजुकेशन मिनिस्टर खां, CM सिंध खां, तव्हां पुछो उन्हनि खां। तव्हां उन्हनि खां सिर्फ़ु पंहिंजे मिनिस्टर्स खां त पुछो था, आवाम खां केरु पुछंदो? आवाम खां बि त तव्हां पुछो त उन्हनि कहिड़ो ज़ुल्म कयो आहे। मज़ार ते असां वेंदासीं, छो त अगरि हिननि अञा ताईं नोटिस न वरितो त असां मज़ार ते वेंदासीं ऐं शहीद बीबी खे दाह ॾींदासीं। त शहीद बीबी जेके तव्हां हिननि खे कसम खणाया हुयो, हाणे हुननि पंहिंजा कसम विसारे छॾिया आहिनि ऐं तव्हांजी जेकी पीपल्स पार्टी आहे हाणे कम जी न आहे रही। असांजे मेरिट जो कतलेआम कयो अथनि, इहो असां सरासर नाइंसाफ़ी आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे 40+ 50+ वारनि सभिनी खे उम्मीदवारनि खे असांखे ऑफर ऑर्डर ॾेई करे बेचैनी सभिनी मां ख़तमु कई वञे। PST जी वेटिंग कैंडिडेट आहियां। असां 175 ॾींहंनि खां वठी सरापा एहतजाज आहियूं। असांजा ॿाहिरि सरापा एहतजाज आहिनि। असां उन्हनि सां साथ था ॾियूं। डेली असां हिते प्रेस क्लब जे अॻियां प्रेस एहतजाज था कयूं। असां कल्ह कॉन्फ्रेंस बि कईसीं इन ज़रिए त असां उन्हनि खे ॿुधायूं, मुराद अली शाह खे, सैयद सरदार अली शाह ऐं बिलावल भुट्टो खे असां ॿुधायूं त असां सां हे ज़ुल्म अञा ताईं हली रहियो आहे, असांजी ॿुधी न वई आहे। 3 नवंबर ते योम तासीर वारे ॾींहुं असां CM खे बाय हैंड एप्लीकेशन ॾिनीसीं। उनजे करे त CM पाण पढ़े त उन में छा लिखियल आहे, असां सां कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि, असांजा मुतालबा छा आहिनि। 175 ॾींहं खां वठी करे असां उन्हनि खे इहो ॿुधाईंदा था अचूं त असां ज़ुल्म थींदो आयो, पर कोई बि इन शइ जो एक्शन नथो वठे। असां CM खे 30 नवंबर ते असां एप्लीकेशन ॾिनीसीं त असां को नोटिस वरितो, पर कंहिं अञा ताईं नोटिस न वरितो आहे। CM सिंध अञा ताईं चुप आहे। बिलावल भुट्टो ताईं मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हियूं नथियूं असांजूं पहुचनि, या शायदि उहो ॾिसे बि थो त या इग्नोर थो करे, इहा इन शइ जी मूंखे ख़बर न आहे। पर असां प्लीज़ अपील था कयूं बिलावल भुट्टो ज़रदारी खे त असां सां अची करे हिते मिलनि प्रेस क्लब ते, असां सां ॻाल्हाइनि लाड़काने वारनि सां ऐं लाड़काने वारनि खां पुछनि त तव्हां सां कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे, तव्हां सां कहिड़ी हालत थी रही आहे। 175 ॾींहंनि खां तव्हां दरपदर आहियो, नियाणियूं, सिंध जूं नियाणियूं, लाड़काने जूं नियाणियूं, जेको तव्हांजो तक आहे पंहिंजो, लाड़काने जूं नियाणियूं ऐं जेके असांजा अदावार आहिनि उहे हिते वेठा आहिनि ऐं लाड़काने कराची में उन्हनि जी कैंप बि लॻी पई आहे। महिरबानी करे अची बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु दफ़ो असां खां अची पुछे त असांजा कहिड़ियूं ॻाल्हियूं, असांजा छा मामला आहिनि, असांखे पोइ ऑफर ऑर्डर ॾियनि। महिरबानी। रहीम जीअं त असां IBA मेरिट टेस्ट पास 40+ PST JST वेटिंग उम्मीदवार आहियूं। अॼु असांखे 175 ॾींहं थिया आहिनि मुसलसल समूरी सिंध में सरापा एहतजाज आहियूं ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हिन वक़्त ताईं CM सिंध या मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु असांजे पुरमन एहतजाज जो नोटिस न आहे वरितो। 175 ॾींहं हिकिड़ी वॾी तारीख़ रक़म कई आहे ऐं सो बि पढ़ियल लिखियल नौजवान तबिको समूरी सिंध में सरापा एहतजाज हुजे, इहा वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर पार्टी जे चेयरमैन खे अपील था कयूं,
गुज़ारिश था कयूं असांजे एतिजाज जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो न त ॿी सूरत में असां 25 डिसंबर ते प्यादल मार्च जो ऐलान कयो आहे जेको लाड़काणे प्रेस क्लब जनाबबाग खां शुरू थींदो शहीदनि जी मज़ार ते असां वेही करे धाणो हणंदासीं हुन में समूरी सिंध जा मेल फीमेल उम्मीदवार शिरकत कंदा इन जे करे जेके बि रहिजी वियल उम्मीदवार आहिनि उन्हनि खे एडजस्ट कयो वञे महिरबानी